हाणे सिंध राउंडअप में ख़बर शामिल कंदासीं। एसटीपी जे मरकज़ी वाइस चेयरमैन अल्ताफ़ जसकाणी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया नाज़रीन, जॾहिं त ठट्टो में बि एहतजाज कयो वियो आहे। इन हवाले सां तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूदु आहे KTN न्यूज़ जो रिपोर्टर महबूब बिरोही। जी महबूब, छा तफ़सील आहिनि एहतजाज जे हवाले सां? जी, सिंध तरक्की पसंद पार्टी के मरकजी अगवान अल्ताफ़ जसकाणी के बेरहमाने कत्ल वारे वाक़े खिलाफ़ ठट्टे में भी अॼु सख़्तु एहतिजाज कयो वियो। STP ठट्टो जे सॾ ते ठट्टे जे ईदी सेंटर खां मीर रक्षा चौक ताईं एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो आयो वियो, जंहिंजी अॻवानी STP ज़िले ठट्टे जे सदर जलाल शाह, ज़िले अॻवाननि राजू कुरैशी, नाथो बिरोही, जमील समो ऐं ॿियनि कई। उन एहतिजाजी मुज़ाहिरे ऐं धरणे में मुख़्तलिफ़ जेके पुरत मज़ामत आहे, मुख़्तलिफ़ तंज़ीमूं आहिनि, सियासी समाजी तंज़ीमूं आहिनि, उहे शामिल थी वियूं। सिविल सोसाइटी जा नुमाइंदा उन में शामिल थी विया। उन मौक़े ते सख़्तु एहतिजाज कंदे नारेबाज़ी कई वई ऐं अॻवाननि ख़िताब कंदे चयो त शहीद अल्ताफ़ जसकाणी जे शहादत खे 11 ॾींहं गुज़रण जे बावजूदि जेके मुख्य जवाबदार आहिनि, उहे कातिल आहिनि, उहे अञा ताईं गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। जे सभु STP जे कारकुननि में सख़्तु ग़लती आहे ऐं बेचैनी वारी सूरत हाल आहे। उनखे हिकिड़ी प्लानिंग तहत मनसूबाबंदी तहत बेरहमाने नमूने हलंदे ॾींहुं ॾिठे क़त्ल कयो वियो, पर जवाबदार जेका टंडवाला पुलिस अञा ताईं गिरफ़्तार करण में नाकाम। वरी महिरबानी नाज़रीन, ठट्टो खां महबूब बिरोही असांखे तफ़सील ॾिना आहिनि एहतजाज जे हवाले सां। ख़बर अवां ताईं पहुचाईसीं। अल्ताफ़ जसकाणी जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज कयो वियो आहे। जॾहिं त नाज़रीन, इन हवाले सां मीरपुर बठोरो में बि STP पारां एहतजाज कयो वियो आहे। अञा तफ़सील मालूम कंदासीं। असां लाइन ते मौजूदु आहे मीरपुर बठोरो खां KTN न्यूज़ जो रिपोर्टर आकाश ज़हूर। जी आकाश, राब्तो करण जी कोशिश कंदासीं नाज़रीन। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। STP जे मरकज़ी वाइस चेयरमैन अल्ताफ़ जसकाणी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। ठट्टो, मीरपुर बठोरो, मंसूराबाद, सन ऐं ॾहरकी में STP कारकुननि पारां एहतजाज कयो वियो आहे। अल्ताफ़ जसकाणी जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ STP पारां ठट्टे में बि धरणो हयो वियो आहे, जॾहिं त मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज कयो वियो आहे। ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया नाज़रीन। अल्ताफ़ जसकाणी जा कातिल गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाज कयो वियो आहे। STP जे मरकज़ी वाइस चेयरमैन अल्ताफ़ जसकाणी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरत हाल अवां ताईं पहुचायूं पिया। मीरपुर बठोरो खां KTN न्यूज़ जो रिपोर्टर आकाश